Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. हाणे मामलो रियासत अंदर रियासत में निकरी रियासत मथा रियासत जो थी वियो आहे। मुल्क के हकीकी जमहूरी रियासत बनाइणो आहे त रस्मी ऐं रवायती तरीक़नि खां हटी बेबाक फ़ैसिला कया वञनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ लंडन में वीडियो लिंक ज़रिए APC के ख़िताब कंदे चयो आहे त जमहूरी उसूलनि खे धक लॻण सां वोट जी इज़त पायमाल थींदी आहे ऐं चूंडनि में धांधलियुनि ज़रिए मनपसंद नतीजा हासिल कया वेंदा आहिनि। बदकिस्मती सां मुल्क के इन क़िस्म के तजर्बनि जी लेबोरेटरी बणायो वेंदो आहे। एक आमिर के आइन टोड़ण जे ॾोह में पहिरियों भेरो अदालत आंदो वियो त सभिनी ॾिठो त छा थियो। ॿ भेरा आइन टोड़ींदड़ खे 1 कलाक बि जेल में न विधो वियो ऐं आइन ते अमल कंदड़ अञा ताईं जेलनि में बंदि आहिनि। का जमहूरी हुकूमत अचे त उन जा हथ पेर कीअं ॿधा वेंदा आहिनि। हिते या त मार्शल लॉ हूंदो आहे या वरी मुतवाज़ी हुकूमत क़ाइमु कई वेंदी आहे। सेलेक्टेड प्राइम मिनिस्टर की सोच समझो कि मेजर की सोच है और किसी की सोच नहीं है। ये इस तकरीर के बाद और इस APC के बाद पहला बंदा मैं ही जेल में हूँगा, मगर मौलाना साहब से रिक्वेस्ट है कभी मुलाकात पे तो आइएगा। मुझे नहीं लगता कि इनका कोई जमहूरी इदारों को बहाल करने का इरादा है। आप दोस्तों को हिदायत होगी और अर्ज होगी ऐसा लाए अमल तय करके हमें दें कि हम आगे चल के उस जमहूरियत को मजबूत कर सकें। हम सिर्फ हुकूमत गिराने नहीं आए हैं, ना मिले हैं। हम इस हुकूमत को निकाल के और जमहूरियत बहाल करके रहेंगे। इन बेरुखियों से पाकिस्तान बचाना है और इंशाअल्लाह फैज़ की आवाज़ में हम जीतेंगे। असां रुगो हुकूमत ख़त्म करण लाइ न आया आहियूं। हुकूमत के निकाली ॾेई जमहूरियत बहाल कंदासीं। 2 सालनि ताईं कोशिश कई त जमहूरियत बचे पर असांखे नथो लॻे त हुक्मराननि जो इरादो जमहूरियत बचाइण आहे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी APC के वीडियो लिंक ज़रिए ख़िताब दौरान चयो त परवेज़ मुशर्रफ खे TV ते ॾेखारे सघिजे थो त नवाज़ शरीफ़ खे छो न APC ख़िलाफ़ मौजूदा हुकूमत मुख़्तलिफ़ टेक्साट इस्तेमालु कया ऐं इहा ई असांजी कामयाबी आहे। तवक़ो आहे त APC खां पोइ मूंखे जेल भेड़ो कयो वेंदो। उम्मीद आहे त मौलाना फज़लुर रहमान जेल में मिलण ईंदो। APC में अहिड़ो लाहेअमल जोड़ियो वञे जंहिंसां जमहूरियत बहाल थिए। मरियम नवाज़ तमामु घणियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं के सलाम पेश करियां थो ऐं असां साणस गॾु आहियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी APC के ख़िताब दौरान चयो आहे त असांखे हिकु नओं मीसाक जमहूरियत करणो पवंदो, उनखे ई पंहिंजो मंशूर बणाए निकिरणो पवंदो। मौजूदा हुकूमत 2 सालनि में मुआशरे खे नुक़सान पहुचायो ऐं ॾोहनि में इज़ाफ़ो थियो। जॾहिं त चूंडियल नुमाइंदनि जी हुकूमत ऐं जमहूरियत नाहे हूंदी त मुआशरे खे हर पासे खां कमज़ोर कयो वेंदो आहे। सिलेक्टेड हुक्मराननि तारीख़ी बरसात ऐं वबाई हालतुनि में आवाम खे निंधड़को छॾे ॾिनो। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ़ APC में ख़िताब कंदे चयो त एहतसाब जे नाले ते अंधो इंतकाम वरितो पियो वञे। हुक्मराननि खे एहतसाब करणो हुजे हा त सभ खां पहिरियां काबीना में वेठल माण्हुनि जो कयो वञे। मुल्क में चूंडनि खां अॻु ई तय कयो वेंदो आहे त कंहिंखे इक़्तिदार में आणणो आहे। इहो चवणु ग़लति न हूंदो त मुल्क अंदरि नाले मातिर जमहूरियत आहे। PTI सरकार के टफ टाइम ॾियण लाइ 12 अपोजिशन जमातूं मुतहद। इस्लामाबाद में पीपल्स पार्टी की सदारत हेठ APC जारी बिलावल भुट्टो ज़रदारी APC की मेज़बानी करे रहियो आहे। कुल जमाती कॉन्फ्रेंस में नवाज़ लीग, JUI, ANP, नेशनल पार्टी, कौमी वतन पार्टी ऐं JUP सूदो ॿियनि नंढनि वॾनि जमातुनि जा वफ़द शरीक। जमात इस्लामी अपोजिशन APC में शिरकत न कई। BNP सरबराह अख्तर मेंगल तबियत ख़राब हुजण सबब इन APC में शिरकत खां माज़रत करे छॾी। APC खां अॻु इजलास में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, नवाज़ लीग, JUI, अवामी नेशनल पार्टी ऐं ॿियनि जमातुनि जी क़यादत के एजेंडा ते एतमाद में वरितो। इजलास बाद बिलावल भुट्टो, मरियम नवाज़, शहबाज शरीफ़, फज़लुर रहमान ऐं ॿिया अॻवान गॾिजी APC हाल पहुता।
ऑपोजिशन जी एपीसी हुकूमत मथां दबाव विझण जी हिकु मकरूह कोशिश आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान करप्शन ख़िलाफ़ पंहिंजे अज़म ते क़ाइमु आहे। कंहिंखे बि एनआरओ न मिलंदो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ट्वीट बयान जारी कंदे चयो आहे त क़ौम ॼाणे थी त अपोजिशन सियासत खे ज़ाती मफ़ादनि लाइ इस्तेमालु कंदी आहे। पार्लियामेंट खे ज़ाती असासनि जी तहफ़ुज़ लाइ हिकु ढाल बणायो वियो आहे। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहबाज़ गिल अपोजिशन पार्टीज़ ते तनक़ीद कंदे चयो आहे त इस्लामाबाद में एपीसी न करप्ट अशराफिया जो कठु थी रहियो आहे। अपोजिशन जी एपीसी जो मतिलबु आल पाकिस्तान पुरलुट कमेटी आहे। जॾहिं समूरा चोर गॾिजी वञनि त सम्झी वञो ईमानदार एसे छो अची वियो आहे। पाकिस्तान में जिते भी हक़नि ते राताहो हयो वञे थो उते नवां सूबा ठाहिया वञनि। सिंध में ॾखण या शहरी सिंध जे नाले सां नओं सूबो ठाहियो वञे। मुतहदा पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर सिंध जे विरहाङे जो मुतालबो करे छॾियो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿियनि अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त नवां सूबा ठाहिण जे हवाले सां सभ खां वधीक मज़बूत केस सिंध जो आहे। गुज़िरियल 50 सालनि दौरान साबित थी वियो त नस्ल परस्त जागीरदारनि असांखे ग़ुलाम बणाए रखियो आहे। शहरी सिंध जे हक़नि लाइ 24 सेप्टेंबर ते कराची में, 4 अक्टूबर ते हैदराबाद ऐं 11 अक्टूबर ते मीरपुर ख़ास में मार्च करण जो ऐलान। मुतहदा अॻवाननि पीपी हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो आहे त हथ ठोकी अक्सरियत जे नाले ते 13 सालनि खां हिकु जमात सिंध ते हुकुमरानी करे रही आहे। सूबे जे हुकुमराननि महारत सां ॼाणी वाणी कराची ख़िलाफ़ साज़िश कई। सिंध खे मुकमल तौर करप्ट ऐं नस्ल परस्त हुकूमत जे रहमो करम ते छॾियो वियो आहे। कराची जे ईसा नगरी वारे इलाइक़े में मासूम ॿारड़ी मरवा खे ज़्यादती बाद बेदर्दी सां क़त्ल करण वारे केस में अहम अॻु भराई। पुलिस जवाबदार फैज़ मोहम्मद उर्फ फैज़ू ऐं अब्दुल्ला अफ़गानी जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। मेडिकल रिपोर्ट में ॿिन्ही वहशी जवाबदारनि जा मासूम ॿारड़ी मरवा सां डीएनए मैच थी विया। डीआईजी ओभर चयो आहे त ॿारड़ी मरवा जो लाश 6 सेप्टेंबर ते कचरे जे ढेर मां मिलियो हो। वाक़े खां पोइ जवाबदार फैज़ू हब फरार थियण जी कोशिश कई। उन लाइ हुन पंहिंजे दोस्त खां मदद बि घुरी हुई। फैज़ू 1 साल अॻु बि हिकु ॿारड़ी खे ज़्यादती जो निशानो बणायो हो। जवाबदार अब्दुल्ला 1 साल लंडन में बि रही चुको आहे। वी गुज़री आहे न रोड ते वेठा आहियूं, ग़रीब माण्हू आहियूं, कुझु असां लाइ हाणे कुझु करियो सही। मच्छरदानियूं कोन्हे असां वटि, न असांखे तंबू मिलिया आहिनि। असांजे घर सभु किरी पिया आहिनि। केरु माण्हू अचण लाइ तयारु कोन्हे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 1 महीने खां वधीक वक़्तु गुज़रण जे बावजूदु बरसाती पाणी निकाल न थियो। पेरूमल जे 6 खां वधीक यूसीस जे केतिरनि ई इलाइक़नि में इंतज़ामिया पाणी निकाल करण में नाकाम। केतिरा ई घर ऐं फ़सुल पाणी हेठि हुजण सबबि रहवासी परेशान। मुतासिर बंदनि ते बेयारो मददगार वेठल। इंतज़ामिया मुतासिरनि जी सार न लधी। कड़ियो घवर जे 7 खां वधीक ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थियण जे नतीजे में मच्छरनि जो आसार वधी वियो। बीमारियूं बि पखिड़जण लॻियूं। जाती भरिसां कारो गोंगड़ो ऐं कपूर सिम नाले खे लॻल 6 खां वधीक घारा 21 ॾींहं गुज़रण बावजूदु बदिजी न सघिया। बरसाति ऐं घारनि जे पाणी में 30 खां वधीक ॻोठ ॿुॾल। इंतज़ामिया पाणी निकाल करण लाइ कख वञी बीणो न कयो ऐं रस्तनि तोड़े बंदनि ते खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिर ख़ानदान जी बि सार न लधी। कराची एयरपोर्ट के रनवे ते ड्यूटी दौरान एएसआई के नांग के विधो। अस्पताल में इलाज दौरान एएसआई मोहम्मद नईम दम ॾेई छॾियो। अख्तियारिन चयो आहे त एएसआई रनवे ते ड्यूटी करे रहियो हो त खेसि नांग के विधो। लाहौर ऐं इस्लामाबाद एयरपोर्ट में बि रनवे जे आसपास नांग ऐं बलाऊ मौजूद। गढ़ीखेरो भरिसां ॻोठ गुलाम हुसैन बिरोही में गोरहारी औरत मुड़ुस हथां घुटारी क़त्ल। जवाबदार इल्मदीन बिरोही मुबैना तौर घरवारी के घुटारी क़त्ल करण बाद फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुती लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं ज़ाल मुड़ुस में झेड़ो थियो हो। औरत जे जिस्म ते ज़ाहिरी तौर के बि निशान न आहिनि। पोस्टमार्टम रिपोर्ट बाद ई मौत जा कारण मालूम थी सघंदा। खानपुर महर में 4 ॾींहनि खां मुबैना तौर अग़वा ॼाणायल नारी वाजिदा जो केस दाख़िल। नारी जे वाली जी फरियाद ते दाख़िल केस में 7 जवाबदार नामज़द। पुलिस जूं ॻोठ बलू महर ऐं भरपासे में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ नाकाम चढ़ायूं। मुग़वी नारी जे वालिद नसीर अहमद दायो आहे त हथियारबंद 4 ॾींहं अॻु हमलो करे संदसि धीअ खे अग़वा करे विया। केस दाख़िल हुअण जे बावजूदु पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे ऐं नई धीअ खे बाज़ियाब कयो वियो आहे। आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो।
अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मोबी पुट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी अॼु 24वीं वरसी मल्हाई पे वञे। पीपल्स पार्टी शहीद भुट्टो तरफ़ां नौ देरो में धार क़ुरान ख़्वानी ऐं इज्तिमाही दुआऊं। पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि तरफ़ां नौ देरो में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी। कारकुननि तरफ़ां गुलनि जी चादर चाढ़े दुआऊं घुरी वयूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मीर मुर्तज़ा भुट्टो जी वरसी जे मौक़े ते बयान जारी कंदे चयो आहे त जियाला शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी बहादुरी ऐं जदोजहद खे विसारे नथा सघनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस सुभाणे बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।